अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। रागी सोराब फ़कीर, गलियां प्रेम नगर दियां, दया भरियल चेहरो सभिनी नरमियुनि साण आसूदाए ख़ाक थी चुको आहे। टालपुरा वॾा मां खयल मिटीअ जो पिनोड़ो 1934 ईस्वीअ खां 2009 ईस्वीअ ताईं जो सफ़र पूरो करे उते ई वञी सुतो आहे। सोराब फ़कीर मोकिलाए चुको आहे। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। हाणे इन आवाज़ जी का बि गूंज कंहिं दरगाह ते कोन गूंजंदी, कंहिं स्टूडियोज़ जी का बेआवाज़ दीवार उन इर्ताश खे भाकुर में मेड़े न सघंदी जेको सोराब फ़कीर ख़ासि केलीअ जे आवाज़ जो ख़ासो हो। गेड़ू वधीक उदासीअ में रंगिजी वियो आहे। उन्हनि सुरमे भरियल अखियुनि जी निगाह हाणे पवणी न आहे। उहे केस हाणे नज़र न ईंदा। बाबो चवण वारो निहठो सदा रंगी सदा मलूक सदा बहार आलमी हैसियत जो फ़कीर हाणे आवाज़ जी सदा बुलंद न कंदो। सभु ख़ाक आहे, ख़ाक ख़ाक सां वञी गॾी आहे। हयाती हिकिड़ो भेरो ई मिलंदी आहे। अज़ीज़ाने मन, सच त उहो आहे त हिकु दफ़ो ई अखि खुले थी ऐं हिकु दफ़ो ई बंदि थिए थी। उन ई विच वारे वक़फ़े खे हयाती सॾिजे थो। असीं अलाए कहिड़ा कहिड़ा सांग रचायूं था। फना जे गिलाफ़ में वेढ़ियल असीं बका जे सफ़र ॾांहुं विखूं खणूं था। कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो त फना जे उन चादर में बका जा कुझु गुल टोपिजी वञनि था। उहा कढ़ाई कंहिं कंहिं खे ई नसीब थिए थी। वक़्त जी वीर उन्हनि गुलनि जे रंगनि खे झीणूं बि करे थी, उन्हनि जी सरमस्ती बि विञाए थी। पर जेकॾहिं पोरियो शदीद आहे ऐं नियतूं साफ़ आहिनि त उहे रंग जटरा कनि था। दरगाही रंग में सोराब फ़कीर जो पोरियो बि कुझु अहिड़ो ई मामिलो आहे। सुंग जे आसमान ते सितारनि जियां मुरकंदा हुआ। संदसि साथी सुबुह महराण में जगमशहूर ब्रॉडकास्टर मेज़बान लेखक ऐं उस्ताद मोहतरम नसीर मिर्ज़ा ॻाल्हाए थो ऐं बिला शक त उन्हनि सितारनि में सभ खां रोशन सितारो उहो पंहिंजो सोराब फ़कीर हुयो। आवाज़ जी सभ खां वॾी गूंज ऐं ख़ासि तौर ते आख़िरी हद ताईं आवाज़ जी हिकु जहिड़ाई नंढे खंड में तमामु घटि माण्हुनि खे नसीब थी आहे ऐं फ़कीर साईं उन्हनि मां हिकु हुयो। संदसि नालो बि कमाल हुयो, सोराब, जंहिं नाले में ख़ुदि वॾी ताक़त आहे। मूंखे सदाईं चवंदो हुउसि त तव्हांजे नाले में जेकी दम आहे सो ई तव्हां में बि आहे। आलमी शोहरत जो हामिल फ़नकार हुयो सोराब साईं। ज़ाती ज़िंदगीअ में हिकु परॾेही दोस्त जॾहिं पाकिस्तान आयो ऐं मूंसां मिलण लाइ ॼाम शोरे कही आयो त हैरत जी ॻाल्हि उहा हुई त हिन पेरिस मां मूं लाइ जेको तोहफ़ो आंदो हो सा सोराब फ़कीर जी CD हुई। फ्रांस जे कंहिं आवाज़ जे सरमोड़ इदारे खेसि रिकॉर्ड कयो हो ऐं मुंहिंजे महिमान खे उन खां वधीक को तोहफ़ो सम्झ में न आयो। हैरत अंगेज़ आहे हिन जो आवाज़। सोहराब हैरत आहे, अहिड़ो आवाज़ किथे नथो मिले। तव्हांजे आवाज़नि जी दुनिया केॾी न अमीर आहे जो अहिड़ा आवाज़ मंझसि मौजूदु आहिनि। ऐं ख़ाली उहो मुंहिंजो परॾेही महिमान ई न हो जंहिंजी उहा सोच हुई। सोराब फ़कीर जे लाॾाणे ते साईं हमीद आख़ुंद KTN ते चयो पिए जर्मनीअ में संदसि परफॉर्मेंस हैरत अंगेज़ हुई। उते हिकु ख़ातून जेका एलर्च में आलमी मेलो मुनक़िद कराईंदी आहे संदसि आवाज़ लाइ चयो त सोराब जो आवाज़ अव्हांखे जन्नत जो दरवाज़ो खोले ॾिए थो। उहा ॻाल्हि मञण जी आहे ऐं फैक्ट आहे त सोराब फ़कीर नंढे खंड जो ऐं आलमी हैसियत जो हिकु वॾो ॻाइणो हो। सॼी दुनिया में संदसि फ़नी हैसियत तस्लीम कई वेंदी हुई। मां नथो ॼाणा त सोराब फ़कीर पंहिंजे हयातीअ जे कहिड़े वरिय में लतीफ़ साईं रहमतुल्लाह अलैह जे दरगाह ते पहिरियों सलाम कयो हूंदो। संदसि शऊर जी कहिड़ी कैफ़ियत हूंदी ऐं संदसि अंदर में दर्द जो दरिया केतिरी मौज में हूंदो। पर जुमे ॾियारे पंहिंजी हाज़िरीअ खे हिन यकीनन आख़िरी हाज़िरी सम्झो हूंदो। अलाए छो दिलि चवे थी त लिखिजे त खेसि उहे
खेसि उहे सौण पइजी विया हुआ त हाणे हिन जाइ ते वरी न अचिबो। हाणे ही दरो दीवार धुंध जे पार हलिया वेंदा। मुस्तक़िल हफ़्ते खां जो हिन पंहिंजे ॻोठ मोटण लाइ ॿाराणो ज़िद पे कयो सो अजायो न हुयो। मोकिलाइण जी माम सम्झ में न ईंदी आहे। जेकॾहिं अची वञे त अलाए केतिरा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि। प्रेम नगर जूं गलियूं कॾहिं कॾहिं साम्हूं नज़र ईंदियूं आहिनि। तॾहिं त सोराब साईं रोज़ लातो हो त बस घर मोटी हलो। हिकु वॾे सफ़र खां पोइ फ़क़ीरी रंग जो ई निमाणो सरमोड़ आराम लाइ मोटियो आहे। संदसि घर, संदसि लांडी, संदसि ओताक सभिनी जो कंधु झुकियल आहे। कमाल माण्हू हो साईं सोराब फ़क़ीर। अजीब अजीब व ग़रीब। पाकिस्तान टेलीविज़न जे हिकु कैमरामैन ॿुधायो, असीं हिकु वारे संदसि रिकॉर्डिंग करण लाइ हिन जे ॻोठ वियासीं। साईं महिमान नवाज़ीअ जी त हिन हद करे छॾी। उहो सभु त ठहियो पाण पंहिंजे हथनि सां हिकु हिकु माण्हूअ खे मानीअ जा गिरह ठाहे पियो खाराए। असीं चऊंसि पिया तव्हां बि खाओ न। चए न, अव्हां सभु पहिरीं, आउं सभ खां आख़िर में। ऐं उहो ई ज़िक्र इरफाना मलाह सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल में हिन बार बार पे कयो। फ़ालिज जे करे ॻाल्हि जे वाज़ न पई थिए त संदसि फर्ज़ंद रजब फ़क़ीर जुमिला चिटा करे पियो ॾिए। असांखे मुर्शिद खाराए हिकु हिक खे, पहिरीं असीं आख़िर में पाण बाबो। वाह भला भला, पहिरीं ॿिया पोइ पाण। उहो ई सिखियोसीं, उहो ई सेखारियोसीं। 75 सालनि जे हिन पीर मर्द तक़रीबन 8 साल हिन फ़न खे अर्पिया। उहो बि अजीब सिलसिलो थियो जो शोहरतुनि जी देवी हयातीअ जे ॾाके में मथसि उन वक़्तु महिरबानी थी हुई जॾहिं हू तक़रीबन अधु सदी परफॉर्म करे चुको हो। पोइ बि 18 सालनि जे हिन सफ़र में हिन सचल एवार्ड, शाह लतीफ़ एवार्ड, शहबाज़ कलंदर एवार्ड, तमग़ाए हुस्न कारकरदगी यानी सदारती एवार्ड ऐं आलमी म्यूज़िक एवार्ड हासिल कया हुआ। न सिर्फ़ु हासिल कया हुआ बल्कि हासिलात जी दुनिया खे अनेक दफ़ा वर्जायो वियो। आलमी हैसियत जे कद काट सां हिन 16 मुल्कनि में भरपूर परफॉर्मेंस ॾिनी हुई। बर्लिन, बोन, अलर्च, पेरिस ऐं ॿिया केतिरा ई शहर संदसि आवाज़ जी सूंहं धागे में अहिड़ा जकड़िया जो ॼणो ते सोराब फ़क़ीर जो ॼाण उणिजी वियो हो। उदास मुख वारो उदास फ़क़ीर हाणे जोग वठी चुको आहे। जिना अस्पताल जे ऐवाननि में संदसि घुमंदड़ स्ट्रेचर अलाए केतिरा चकर काटिया हूंदा। अलाए कंहिं कंहिं लाइ हिन निहारियो हूंदो ऐं अलाए केतिरा भेरा संदसि दिलि खां सवें सवाल कया हूंदा, जन जा जवाब संदसि भरपूर मुर्क, भरपूर उदासीअ सां ॾिना हूंदा। रुगो रागी न हो, सोराब फ़क़ीर मरहूम। हू हिकिड़ो ज़ीरक वजूद बि हुयो जंहिंखे ज़माने जे लाहन चाढ़नि जी ॼाण बि हुई। खेसि भली अबत या परूड़ हुई त ॾुखियनि लम्हनि में दोस्तनि खे लॼी न कबो आहे। फ़क़ीर त भरम रखणु ॼाणंदा आहिनि। खेसि ॼाण हुई त ही जान सुतत छॾिणो आहे ऐं खेसि उहा बि ख़बर हुई त इहा ख़बर हर कंहिंखे पइजी चुकी आहे त अॼुकल्ह जी महिमानी बाक़ी बची आहे। जो कंहिं वफ़ा कई त संदसि लख थोरा, ऐं जेकॾहिं हिन जे पारां बेवफ़ाई पले पई त बि फ़क़ीर दुआ ॾेई रुख़सत थींदो। एॾी वॾी माण्हूअ जे मुख ते शिकायत का सूंहे थी। सोराब फ़क़ीर माठ मीठ में रुख़सत थियो आहे, पर जिना अस्पताल जे भितियुनि जी शिकायत खुटे ई कान थी। हू कॉरिडोर्स में, वार्ड में, दरवाज़े वटि हिक ॿिए सां सुरॿाट कंदियूं रहनि थियूं। उहो सोराब फ़क़ीर, एॾो वॾो फ़नकार, एॾो वॾो नालो, जंहिंसां अहिड़ी हालत थी हुई। मथां वरी वापसि आयल एम्बुलेंस जंहिं काल खेसि संदसि घर ताईं पहुचायो हो, भितियुनि ते निगाह विझंदे चए थी, प्रेम नगर जे गलियुनि जो प्रेमी उहो वणजारो हितां वञण महिल ॾाढो ना आसूदा हुयो। पर जीअं ई पंहिंजे घर ते हिन जी नज़र पई हुई ऐं खेसि लतीफ़ सरकार जे दर तां रुख़सतीअ वारी निगाह यादि आई त संदसि नेणनि जा ॾीआ शिदतुनि सां ॿरी पिया हुआ। बेमहर जहान मां प्रेम नगर ॾे हू ॾाढो प्रेम सां वियो आहे। छपियल आचर 25 अक्टूबर 2009 ईस्वी। तालीमदान डॉक्टर मोहम्मद अयूब शेख
दादूअ जो जादू। कैंपस ते उदासी जा ककर गहरा थी विया आहिनि। सियारो सरो जी ॾेख मां अञा जिंदु नाहे छॾाए सघियो। हिकिड़ो महकंदड़ मुरकंदड़ वजूद रुख़सत थियो आहे त सरव अञा किथे वियल महसूसु थींदी। साल जे पहिरें ॾींहं ते ई उहो ॼाण मिलियो त साईं प्रोफेसर मोहम्मद अयूब शेख साहब दिले नातवां जे हथां हयातीअ जी बाज़ी हाराए वियो आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सिंध यूनिवर्सिटीअ जे इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स जो डायरेक्टर दादू अलॻि दड़े जे क़ब्रस्तान में आसूदा ख़ाक वञी थियो आहे। के इदारा अहिड़ा हूंदा आहिनि अज़ीज़ाने मन जन जे कारवार हलाइण जो पंहिंजो हिकु निज़ाम हूंदो आहे। आम तौर ते जेके तरीक़ा मुरवज हूंदा आहिनि उन्हनि खां वरी उहो निज़ाम हटियल हूंदो आहे। यूनिवर्सिटियूं बि उन्हनि मां ई हिकु हूंदियूं आहिनि। हिते जेको हिकु वारी अचे थो उहो जे पाण न चाहे त तबादले यानी बदिलीअ जे हुकुम खां आजो हूंदो आहे। यानी सॼी ॼमार हिकु इदारे खे ई अर्पे सघिजे थी ऐं ईअं थियो बि आहे। अनेक वजूद हितां रिटायर थिया आहिनि जिन भरी जवानीअ में हिते क़दम रखियो ऐं अछियुनि चगुनि जे ढक में हितां मोकिलायो, या वरी जे केॾांहुं वियो बि त पंहिंजे मर्ज़ीअ सां इजाज़त वठी मुदो रखाए किथे ॿिए हंधि जेकॾहिं नौकिरी बि कई हूंदाई त हिकु मख़सूस वक़्त ताईं यूनिवर्सिटीअ सां संदसि तालुक़ु ज़रूरु रहियो हूंदो ऐं उन ई सिलसिले जी आख़िरी कड़ी उहा बि थी सघे थी त पाण हिते मुलाज़िम हूंदे जहान छॾे वियो हुजे। साईं अयूब साहब उन आख़िरी छेड़े जे हथ खे झले वरितो ऐं डायरेक्टर जे उहिदे ते ई ही जहान छॾे वियो। अजीब मर्तबो हूंदो आहे उस्ताद जो बि। पैगंबरी पेशे सां तालुक़ु रखंदड़ वजूद खे जेकॾहिं पंहिंजे हुनर जी ख़बर पइजी वञे त जहिड़ो कर लख खटी वरिताई। इल्म जे फैज़ में संदसि ज़ात जी ख़ुशबू जेकॾहिं विखरी वञे त हाय हाय जहिड़ो फूल गलीअ जो सैर थी वियो। उस्ताद गुलाब आहे, मोतियो आहे, मुगरो आहे ऐं असां वारो साईं अयूब साहब बि अहिड़ो ई हिकिड़ो गुल हुयो। सिखिया ॾियणु घुरिजे डॉक्टर साहब, नई नस्ल ते ध्यानु ॾियणु घुरिजे। हैदराबाद जिम खाने में हिकु दावत में हिकु ई निशस्त ते विहण जो इतफ़ाक़ थियो हुयो। इसरा यूनिवर्सिटी हैदराबाद जे कुझु नौजवान शागिर्दनि उन महफ़िल जो इनकाद कयो हो। साईं पंहिंजे हयातीअ जो कुझु हिसो उते बि ख़र्चु कयो हो। उते जा बि अनेक शागिर्द संदसि मज़मून जी इमारत मां फैज़याब थिया हुआ। ॾिसो था त ही सभु इलीट क्लास जा शागिर्द आहिनि। मुंहिंजा शागिर्द आहिनि, मां सभिनी खे सुञाणा, सभिनी जी माली हालत खे सुञाणा, उहो सभु केॾो न सुहिणो आहे। पर उहा सहूलियत उन्हनि खे बि मिलणु घुरिजे जेके अफोर्ड नथा करे सघनि। ग़रीब जे ॿार खे अहिड़ी जाइ ते ॾिसणु मुंहिंजो ख़्वाबु अथव साईं। असीं घणा गहरा कोन हुआसीं, पर उन राति लाइ कीअं उहो बहानो ठही आयो हुयो ऐं वटसि ॻाल्हाइण लाइ घणो कुझु हुयो ऐं मूं वटि ॿुधण लाइ। मां त कॉमर्स जो माण्हू आहियां, PhD आहियां, उन में मैनेजमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइज़िस ऐं ऑर्गेनाइज़ेशनल जे बिहेवियर्स मुंहिंजा ख़ासि मज़मून रहिया आहिनि। मूं उन्हनि सभिनी शयुनि खे ॾाढो वेझो खां ॾिठो आहे साईं। चाहियां थो त असांजा शागिर्द बि सॼी दुनिया लाइ मिसाल थियनि। ऐं अलाए छो कननि में सुरॿाहट कंदे चयो आई, ॾिसो था न जीअं हीउ तबिको ख़ुशि थिए थो ईअं उहे जेकॾहिं ख़ुशि थियनि त कमाल न थी वञे। अर्ज़ु कयमि त मौजूद ख़वातीन हज़रात, जितां रिज़्क़ कमायो था, जितां इज़त जो सामान ठहे थो ऐं जिते हयाती शऊर जा कर खणे थी, उन यूनिवर्सिटीअ जी हालत हिकु नंढड़े ॻोठ जहिड़ी हूंदी आहे। तक़रीबन हर कंहिंजी का न का ख़बर पवंदी ई रहंदी आहे। मेल मुलाक़ात जो को न को ज़रियो निकिरंदो ई रहंदो आहे। मुंहिंजे नसीब में शायदि रोस्ट्रम जे पोयां रहणु घणो लिखियलु आहे। माइक्रोफोन सां साथ जे करे मुख़्तलिफ़ महफ़िलुनि में मीज़बानीअ जो शरफ़ इनायत थिए थो ऐं उन करे ई हर कंहिं सां हथ जोड़ जो सिलसिलो हले थो। मोहतरम अयूब साहब सां ईअं मुलाक़ात त थींदी रहंदी हुई, पर हिन वारे उहा कचहरी अलाए छो डिघी थी वई हुई ऐं संदसि हयातीअ जा अलाए केतिरा रुख साम्हूं अची विया हुआ। कमाल जो उस्तादु हुयो साईं। कॉमर्स जे शोबे जो ई हिकु ॿियो PhD ऐं ख़ुशि खलो वजूद डॉक्टर हाकिम अली कनासरो चवे थो, संदसि मुरकंदड़ सुभाउ हर हिक सां हिकु जहिड़ो हूंदो।
पंहिंजे शागिर्दनि ते ॼण साहु पियो छॾींदो हो। मूं अलाए केतिरा भेरा चयोमांसि त साईं तव्हां त हिननि खे मथे ते चाढ़े छॾियो आहे, त पंहिंजे मख़सूस मध्यम लहजे में चवंदो हो त साईं हीअ त असांजो सरमायो आहिनि, असांजो फ्यूचर आहिनि। मां जेसीं ताईं कुझु चवां तेसीं ताईं शागिर्दनि जे हुजूम में दादूअ जो जादू गुम थी वेंदो हो। लाॻीते पोरिये जी रिवायतुनि खे क़ाइमु रखंदे हिन 250 खां मथे तहक़ीक़ी मकाला ऐं मज़मून शाया कराया हुआ, जेको तहक़ीक़ जे मैदान में हिकु संगे मील आहे। तंहिंखां सवाइ पंहिंजे मज़मून जे हवाले सां संदसि 6 किताब लिखियल हुआ, जेके ख़ासि आम ताईं पहुतल आहिनि। हिन अनेक एमफिल स्कॉलर्स खे संदन पोरियो मुकमिल करायो हुयो ऐं हाणे बि वटसि 3 शागिर्द रजिस्टर्ड हुआ। सॼे शोबे में हिन जी हैसियत अणथक महिनत कश जे नाव सां मशहूरु हुई, जंहिंजी दिलि बहरहाल थकिजी पई ऐं 3 पुटनि ऐं 2 नियाणियुनि जे वालिद खे दगा ॾेई वई। ह्यूमन रिसोर्सिस मैनेजमेंट पढ़ाईंदो हुयो। हाणे साईं कॉमर्स जो ॿियो ज़हीन वजूद अनिल भाटिया साहब फ़ोन ते ॿुधाए थो रोल ऑफ शुगर इंडस्ट्रीज़ इन पाकिस्तान ते हिन PhD कई हुई ऐं छा त कमांड हुयसि पंहिंजे मज़मून ते हासिलु हुयसि ऐं छा त कमांड खेसि पंहिंजे मज़मून ते हासिलु हुई। इंसानी वसीलनि उन्हनि जे दस्तरस ऐं घुर्जुनि ते कलाकनि जा कलाक पढ़ाइणु संदसि ई ॾांहुं हुयो। हीअं थींदो आहे अज़ीज़ाने मन त जेको रुख़सत थींदो आहे त उन जा गुण ई ॻाया वेंदा आहिनि। चङाइनि जो ज़िक्र सदाईं खां वधीक कयो वेंदो आहे, पर ईअं बि त थींदो आहे न त के वजूद अहिड़ा बाकमाल हूंदा आहिनि जो उन्हनि में उहो सभु कुझु अची वेंदो आहे। हाणे उन लाइ जेकॾहिं उहो सभु कुझु न लिखिजे त छा लिखिजे। पंहिंजे हयातीअ में असांखे उहो फ़ख्रु बि हासिलु रहियो आहे त कलम जी कारकुननि जी ख़िदमत हिते बि हली आहे। अदी अमर सिंधू, साईं इनाम शेख, मरहूम साईं अज़ीज़ पली साहब, साईं हलीम बिरोही साहब, भेण इरफाना मला, असीं सभु सिंध यूनिवर्सिटीअ जे हंज में हयातीअ जे भाकुरनि में भरियल रहिया आहियूं ऐं गॾोगॾु कावस जे कालमनि जी कथा में बि असांजा नाला आहिनि। उते कंहिं फरमायो त अव्हां लाइ त ॾाढो सवलो आहे कंहिं लाइ कुझु लिखणु। तव्हांजो को साथी गुज़ारे वञे थो त हिकदमि उन ते लिखी था छॾियो। फिलासफ़ीअ जे साथी आसम ते लिखियव, पली साहब ते हिकदमि कालम आयो। हाणे बि जेकॾहिं कुझु थियो त मिंट कंदव। ॻाल्हि जो कंडो दिलि जी नरमीअ में घिड़ी वियो हो। असांखे को शौक़ु न आहे ताज़ियतनामनि लिखण जो, पर हीअ दिलि जो ख़िराज आहे। ॾियणु घुरूं था उन्हनि सभिनी खे जंहिंजे बारे में असीं ॼाणूं था। मुअज़्ज़िज़ उस्ताद ॿिए हंधि बि हूंदा, ख़ुदा न ख़ास्ता जुदायूं उते बि मुक़दर बणिजंदियूं हूंदियूं, पर छाकाणि त घणी ॼाण नथी हुजे उन करे ज़िक्र घटि थिए थो। दुनिया हलहलां जो जहान आहे, छा कुझु अलविदाई अखरनि जी भेटा बि न ॾियणु घुरिजे। दादूअ जी जादू नगरीअ में दड़े शेख जो ॻोठु बाईपास जे भरिसां आहे, जिते सिंध यूनिवर्सिटीअ जो हिकु सुलछणो खूबरू ख़ुशि लिबास ऐं महकंदड़ उस्ताद मोहम्मद अयूब गुलाबनि हेठि आरामी आहे ऐं संदसि यादि जो कंडो असां वटि रहिजी वियो आहे। अयूब साहब जी मुर्क ककरनि जे पार हली वई आहे। दादूअ जो जादू पोयां रहिजी वियो आहे। छपियल आचर 3 जनवरी 2010 ईस्वी।